कंदकुर भरिसां 3 महीना अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल पोहरियत गुलाम मुर्तज़ा गोलो जी बाज़ाइपी लाइ वारसनी सियासी समाजी तंज़ुमनि एसएसपी ऑफिस अॻियां धरणो हयो आहे। अपडेट इन हवाले सां वधीक मालूम कयूं था गुलाम रसूल मीरानी खां। गुलाम रसूल, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, ही मुगवी आहे पोरियत गुलाम मुर्तज़ा गोलो जे वारसन पारां जेको आहे त अॼु एसएसपी ऑफिस जे मेन गेट ॾाढो धरणो आयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त 3 महीना अॻु ज़ोरगढ़ वारे इलाइक़े मां मुबैना तौरु अगवा थी वियल जेको असांजो नौजवान आहे गुलाम मुर्तज़ा गोलो, उहो हिन वक़्तु ताईं जेको आहे त उहो अञा ताईं बाज़ियाब न थियो आहे। उनजो को बि ॾस पतो जेको आहे उहो न मिले पियो। उनजी बाज़ियाबी जे लाइ जेको आहे त अॼु असीं कंदरकोट एसएसपी ऑफिस जे मेन गेट ॾाढो जेको आहे एहतिजाज करे रहिया आहियूं। एहतिजाज कंदड़ जेके आहिनि मुज़ाहिरीन, उन्हनि पारां जेको आहे पाक किताब खणी करे उन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त असांजो नौजवान जेको आहे उहो 3 महीननि खां वठी जेको आहे त अगवा थियल आहे ऐं हिन वक़्तु ताईं जेको आहे अञा ताईं बाज़ियाब न थियो आहे। ऐं जेको आहे त अगवा मुगवी जी जेको आहे त बाज़ियाबी लाइ एहतिजाज कंदड़ अॻवाननि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे फौरी तौर ते जेको आहे त उहो बाज़ियाब करायो वञे ऐं हिन धरणे में जेको आहे त मुख़्तलिफ़ सियासी समाजी कॉम्पस तंज़ीमनि जा जेके अॻवान आहिनि उहे बि हिन धरणे में जेको आहे त मौजूदु आहिनि ऐं उहो इहो ई मुतालबो करे रहिया आहिनि त असीं मुसलसल जेको आहे त पुलिस आॾो एसएसपी ऑफिस आॾो जेको आहे त एहतिजाज कयो आहे, दाऊं कूकूं कयूं आहिनि। हद जी थाणे जी पुलिस वटि जेको आहे त पहुताऊं, इतलाह ॾिनो आहे, पर पुलिस अञा ताईं जेको आहे त असांजे नौजवान जो सुराग लॻाइण में जेको आहे त उहा नाकाम वई आहे। ऐं एसएसपी खे बि बार बार लिखत में बि जेको आहे शिकायतूं कयूं आहिनि ऐं उते वञी करे जेको आहे त दाऊं कूकूं कयूं आहिनि, पर हिन वक़्तु ताईं जेको आहे पुलिस असांजी का दां कूक ॿुधण लाइ तयारु न आहे। जॾहिं त अॼु मजबूर थी करे एसएसपी ऑफिस जे मेन गेट ॾाढो धरणो आयो आहे। हुननि इहो ई मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेको आहे त असांजे पोरियत नौजवान खे जेको आहे त बाज़ियाब करायो वञे ऐं असांजे घर में जेको आहे त कोराम मतल आहे ऐं मुज़ाहिरो जेको आहे त उहो कुझु कलाकनि ताईं जेको आहे त उहो लॻल हुयो ऐं सख़्तु नारेबाज़ी जेको आहे उहो कंदा रहिया मुज़ाहिरीन। ऐं हिन मौक़े ते जेको आहे त डीएसपी जेको आहे त उते पहुतो आहे मुज़ाहिरीन वटि, सैयद असगर अली शाह, उहो उन्हनि सां ॻाल्हियूं करे रहियो आहे, उन्हनि खे ख़ातिरी कराए रहियो आहे त जेको आहे त असां तव्हांजे नौजवान जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं कंदासीं ऐं तव्हां हीउ धरणो ख़तमु कयो। पर अञा ताईं धरणो ख़तमु न थियो आहे ऐं डीएसपी जी जेको ॻाल्हियूं आहिनि उहे मुज़ाहिरीन सां हलंदड़ आहिनि। जी गुलाम रसूल, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट खां आगाह करण जे लाइ।